इस्लामाबाद में हफ्तेवार ब्रीफिंग में परदेही खाते जे तर्जुमान चयो त भारत जे शहर मुंबई में मौजूद जिन्ना हाउस पाकिस्तान जे बानी कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जी रिहाइशगाह आहे, तंहिं करे भारत उन जो ख्याल रखे। संदसि चवणु हो त पाकिस्तान जिन्ना हाउस जे हवाले सां भारत खे पंहिंजे वाज़े मौक़िफ़ खां आगाह कयो आहे। हुन चयो त कुलभूषण यादव जे पाकिस्तान मां गिरफ़्तार थियण उन खां वधीक पाकिस्तान में भारतीय मुदाख़लत जो सबूत कहिड़ो आहे। नफ़ीस ज़करिया चयो त वालायल कश्मीर में भारतीय फौज शहीद कश्मीरियुनि जे जनाज़े ते बि फायरिंग कई। हुन चयो त उन्हनि शहादतनि समेत कश्मीरी शहीदनि जो अंग 150 थी वियो आहे। संदसि चवणु हो त 11,000 खां वधीक कश्मीरियुनि जी नज़र पैलेट गन वसीले मुतासिर थी आहे। नफ़ीस ज़करिया चयो त आलमी बिरादरी ऐं गॾियल क़ौमूं भारत खे कश्मीरियुनि जी नस्लकशीअ खां रोकीनि। परदेही खाते जे तर्जुमान जो चवणु हो त OIC गैर मुस्तक़िल इंसानी हक़नि जी कमीशन आज़ाद कश्मीर जो दौरो कयो आहे। हफ्तेवार ब्रीफिंग दौरान परदेही खाते जे तर्जुमान अमेरिका में अॻूणे सफ़ीर हुसैन हक़ानी जे वीज़न जारी करण जे इजाज़त ॾियण बाबति तबसरो करण खां मोहरत कंदे चयो त मुल्क जी वीज़ा पॉलिसी घरू वज़ारत ठाहींदी आहे, तंहिं करे वीज़न जे मामले ते घरू वज़ारत खां पुछियो वञे।